अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। औरंगज़ई में ऑपरेशन सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीम पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हथियारबंद फ़ौज भारतीय हिमायती याफ़्ता ख़ारिज जो नेटवर्क टोड़े क़ौम जो क़द फ़ख्र सां बुलंद कयो आहे। बहादुर सपूतनि मादरे वतन जे दिफ़ा लाइ जानियूं क़ुर्बान करे तारीख़ रक़म कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सिक्योरिटी फोर्स दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए रही आहे। दहशतगर्द कॾहिं बि कामयाब न थींदा। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ एफसी जवाननि खे तरबियत ॾिनी वेंदी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि पेशावर में इजलास। एफसी जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कई वई। एफसी खे सिफ़े अवल जी फोर्स बणाइण तरजीही करार। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जवाननि खे ॿाहिरीं मुल्कनि मां तरबियत ॾियारींदासीं।